हिना शाह की ज़मानत रद्द थी है। अवांखे आगाह कयूं, हिना शाह की ज़मानत रद्द कई वई है। अज हिना शाह जो उबूरी ज़मानत जा 7 ॾींहं पूरा थिया हुआ। अज हिना शाह जा ॿीहर अदालत अचण जा इम्कान हुया। हिना शाह की ज़मानत रद्द थी वई है। मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में हिना शाह की ज़मानत रद्द थी वई है। SSP खैरपुर रोहिल खोसो पारां चयो वियो आहे। अहम ख़बर है। नाज़रीन आगाह करियो पिया आवां के मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में हिना शाह अदालत में पेश न थी। हिना शाह की अबूरी ज़मानत रद्द थी वई है। SSP खैरपुर रोहिल खोसो जो इहो चवणु आहे। बिल्कुल नाज़रीन, अवांखे आगाह कयूं पिया। अॼु पीरानी हवेली में थियल वाक़े के 7 ॾींहं पूरा थिया आहिनि। हीउ अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। फातिमा फड़ो वाक़े बाबति नाज़रीन अवांखे अपडेट ॾियूं पिया त हिना शाह जी ज़मानत रद्द थी वई आहे। अवांखे आगाह कयूं पिया त पीरानी हवेली में मासूम निगरी फातिमा फड़ो सां ज़्यादती केस थियो हुयो। पहिरियां त संदसि वारसनि खेसि दफ़नाए छॾियो हो, पर नाज़रीन इहो वाक़ियो जॾहिं सोशल मीडिया ते वायरल थियो त पोइ संदसि अमड़ पारां नाज़रीन जेको आहे असद शाह ते इहो केस दाख़िल कयो हो। अवांखे आगाह कयूं पिया असद शाह ऐं हिना शाह ते केस दाख़िल कयो, जॾहिं त हिना शाह 7 ॾींहंनि जी उबूरी ज़मानत वरिती, जेका अॼु ॿीहर खेसि अदालत में पेश थियणो हो। अॼु उनजी ज़मानत जेका आहे रद्द थी वई आहे। आगाह कंदासीं नाज़रीन अवां खे अहम ख़बर है। मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में हिना शाह अदालत में पेश न थी। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। शबीर फलियो लाइन ते मौजूद आहे। जी शबीर, आगाह कजो कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु खैरपुर अदालत में हिना शाह अदालत में पेशीअ जे वक़्तु पेश न थी सघी ऐं खैरपुर जो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त अदालत में SSP खैरपुर पाण बि मौजूदु हुयो ऐं हिना शाह जी खैरपुर अदालत में पेश थियणी हुई, जेका पेश न थी सघी आहे। हिना शाह जो अदालत में इंतज़ार बि कयो वियो हो। हिना शाह जी अॼु वारी जेकी ज़मानत आहे उहा रद्द थियण वारी हुई, त अॼु हुनखे अदालत में पेश थियणो हो। हाईकोर्ट सखर पारां हिना शाह खे खैरपुर जी अदालत में पेश करण जो हुकुम जारी कयो वियो। जी ठीक है शबीर, अवां जी मेहरबानी। नाज़रीन अहम ख़बर है। मासूम न्याणी फातिमा फड़ो क़त्ल केस में हिना शाह अदालत में पेश न थी। हिना शाह जी ज़मानत रद्द थी वई आहे।